बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम के न्यूज़ सां आऊं आहियां मुमताज़ सिंधी। हिकु नज़र हेडलाइन ते। असांजो शेर पसंद वॻोड़नि सां को बि तालुक़ु न आहे। असांजो पुरमन एहतजाज हुयो ऐं बेरिया टाउन जी इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत जा छॾियल हुआ जेके सुबुह खां वठी गेट अॻियां बीठल नज़र आया। जंहिं वॻोड़ कया उन्हनि जा फोटू आॾो आंदा वञनि जीअं अवाम खे असुल हक़ीक़त जी ख़बर पवे। सरबराह जलाल मोहम्मद शाह ऐं डॉक्टर कादिर मंगसी। असांजो शेर पसंद वॻोड़नि सां को बि तालुक़ु न आहे। असांजो पुरमन एहतजाज हुयो ऐं बेरिया टाउन जी इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत जा छॾियल हुआ जेके सुबुह खां वठी गेट अॻियां बीठल नज़र आया। जंहिं वॻोड़ कया उन्हनि जा फोटू आॾो आंदा वञनि जीअं अवाम खे असुल हक़ीक़त जी ख़बर पवे। सरबराह जलाल मोहम्मद शाह ऐं डॉक्टर कादिर मंगसी। कंदकोट सेशन थाणे जे इलाक़ा मां मनशा जो कैदी वक़ार शेख फरार। ASI नूर मोहम्मद चाचड़ ऐं पुलिस एहलकार शेरबाज़ वाचकाणी मथां केस दाख़िल ऐं गिरफ़्तार। बडाणी में ताज़ी बरसातुनि जे करे बडाणी फीडर जा 18 बिजली जा पोल किरी पिया। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी बडाणी शहर समेत सवे ॻोठनि जी बिजली बंदि। हिननि आला अमलदारनि खां अपील कई आहे त बडाणी शहर जी बिजली बहाल करे। कंदकोट जे ख्वाजा बिरादरी विच में मिल्कियत तां थियल झेड़े बाबति ख्वाजा मोहम्मद अंजुम पुट वकील शहज़ाद अंजुम प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कंदकोट ख्वाजा पाड़े में पंहिंजे घर जी सफ़ाई ऐं कमु करण जी शुरूआति कई त संदसि जे भाउरनि डॉक्टर वक़ार इस्लाम ख्वाजा, ज़ुबैर इस्लाम ख्वाजा ऐं सौट शहाबुद्दीन ख्वाजा जन कुझु ओबाश नौजवाननि साण करे मथनि तशदुद कयो। हिननि आला अदालतुनि ऐं इंतिज़ामिया खे अपील कई आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करण सां गॾु इंसाफ़ कयो वञे।